रावी ऐं सतलुज दरिया में बोड़ की ख़तरनाक सूरत हाल। कमिश्नर गुजरांवाला मूजिब चनाब दरिया के हिफ़ाज़ती बंद के ब कट लगाया विया। पहिरियों कट मंडी बाउद्दीन के हंध ते लगायो वियो, ॿियो कट अलीपुर चट्टा के हंध ते लगायो वियो। चनाब दरिया में हेड कादर आबाद वेझो धमाको करे हिफ़ाज़ती बंद टोड़ियो वियो। ज़िले इंतज़ामिया मूजिब बंद के एक नंढो धमाको करे टोड़ियो वियो। चनाब दरिया में खान के बैराज वटि पानी वहकिरा 10 लाख क्यूसेक खां वधी विया। कादराबाद बैराज वटि 5,97,000 क्यूसेक रिकॉर्ड। हेड मरला के हंध ते पानी वहकिरा 6 लाख क्यूसेक रिकॉर्ड। DGPDA में अरफान अली काठिया चयो आहे त 38 सालनि बाद दरिया में एतिरो पानी आयो आहे। दरियाउनि जे भरपासे रहंदड़ माण्हुनि खे इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी। भारतीय हाई कमीशन पाकिस्तान खे बोड़ जो इतलाउ ॾेई छॾियो। इंडस वाटर कमिश्नर पारां फ्लड अलर्ट जारी। सिंध में वॾी ॿोॾ जो ख़तरो, NDMA ख़बरदार करे छॾियो। सिंध दरिया जे भरपासे वारा इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां जारी कयल अलर्ट मूजिब चनाब, रावी ऐं सतलुज दरिया में वॾी ॿोॾ आहे। सिंध दरिया में पाणीअ जी सतह वधण जो ख़दशो आहे। सिंध दरिया भरपासे में रहंदड़ आबादीअ जी मुंतक़िली फौरी तौर शुरू कई वञे। महफ़ूज़ रस्ता ऐं आरज़ी पनाहगाहूं तयारु करे ज़रूरी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। वॾी मशीनरी अॻुवाट पहुचाई वञे त जीअं एमरजेंसी वक़्तु कमु ॾेई सघिजे। खुराक, साफ़ पाणी, खीमा, दवाऊं ऐं ॿियनि शयुनि जो स्टॉक ज़िले ऐं तहलके सतह ते अॻुवाट कयो वञे। आबपाशी खातो बंदनि ऐं शाख़ुनि जी निगरानी करे जिन हंधनि ते दबाव वधीक आहे या बंद कमज़ोर आहिनि फौरी तौर मरम्मत कई वञे। पप्पा छा हाल आहे? तबियत ठीकु आहे? परेशान न थीजो। असां गुरुद्वारे सॼे मथे वेठा आहियूं, फर्स्ट फ्लोर ते। पाणी सॼो हेठि अची वियो आहे, कमरा असांजा फुल भरिजी विया आहिनि। हेठि बि गुरुद्वारे में हेठि फर्स्ट फ्लोर बि जेको ग्राउंड फ्लोर आहे उहो पाणी भरिजी आयो आहे। असां मथे छत ते वेठा आहियूं। परेशान न थीजो। मोबाइल मुंहिंजे मथां बंदि थी, लाइटूं सॼे बंदि आहिनि, त पोइ बि मां चयो मैसेज तव्हांखे ॾेई छॾां। असां गुरुद्वारे मथे सेफ वेठा आहियूं सॼे। भारत की आबी दहशतगर्दी जारी। रावी दरिया में वधीक 2 लाख क्यूसेक पानी छॾे ॾिनो। पंजाब हुकूमत पाक फ़ौज खे तलब करे वरितो। ॿोॾ पंजाब में तबाही मचाए छॾी। 128 ॻोठ पाणी हेठि अची विया। करतारपुर जो समूरो इलाइक़ो ॿुॾी वियो। सियालकोट मां 4,500 माण्हू महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल। गुजरात मां 15,000 खां वधीक माण्हू महफ़ूज़ हंध मुंतक़िल कया विया। पंजाब हुकूमत दरियाउनि में शदीद ॿोॾ सबबि पाक फ़ौज खां मदद घुरी वरिती। 6 ज़िलनि में फ़ौज मुक़ररु करण लाइ वफ़ाक़ी घरू वज़ारत खे ख़त। लाहौर, कसूर, सियालकोट, फैसलाबाद, नारोवाल ऐं उकाड़ा में ॿोॾ जी सूरत हाल सबबि पाक फ़ौज तलब। ॿोॾ जा वहकिरा सिंध में दाख़िल थियण जो वक़्तु आहे तो इतलाउ ॾियणु यकीनी बणायो वञे त जीअं इम्कानी नुक़साननि खां बची सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी NDMA जे चेयरमैन खे हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि ॿोॾ जी सूरत हाल ते हंगामी इजलास। चेयरमैन NDMA जी ब्रीफिंग। वज़ीर आज़म हिदायत कई त NDMA मुतासिर इलाइक़नि में खीमा ऐं खाधे पीते जी शयुनि समेत ॿियो सामान पहुचाए। गुजरात, सियालकोट ऐं लाहौर में अर्बन फ्लडिंग जी इम्कानी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरा ज़रूरी क़दम खयां वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा में ॿोॾ दौरान हर मुमकिन सहकार कयो। पंजाब में बि वफ़ाक़ी सरकार भरपूर सहकार कंदी। पंजाब खां पोइ ॿोॾ जे वहकिरनि जी सिंध में दाख़िल थियण बाबति अॻुवाट इतलाउ खे यकीनी बणायो वञे। हर पाकिस्तानीअ खे गॾु थियणो पवंदो त जीअं वधीक जानियूं बचाए सघजनि। ख़ातून अवल आसवा भुट्टो जो बयान। आसवा भुट्टो पंजाब में ॿोॾ जी सूरत हाल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे क़ौम खे मुतहद थियण जी अपील करे छॾी। जारी कयल बयान में आसवा भुट्टो चयो आहे त हिन मुश्किल घड़ीअ में पंहिंजी ज़रूरतमंद भाइरनि ऐं भेनरुनि जी जेतिरी मुमकिन थी सघे मदद कई वञे। पंजाब में ॿोॾ सबबि को जानी नुक़सान नाहे थियो। ॿोॾ में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। पंजाब जी सुद समारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। उज़मा बुखारी चयो त सियालकोट में रिकॉर्ड तोड़ बरसाति थी। कुझु कलाकनि अंदरि पाणी निकाल कयो वियो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में फ़ौज खे तलब कयो वियो आहे। ॿोॾ सबबि मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ क़दम खयां पिया वञनि। रावी दरिया में 38 सालनि बाद ॿोॾ आई आहे। कसूर, उकाड़ा ऐं पाकपटन जा इलाइक़ा ॿोॾ सबबि मुतासिर थिया आहिनि। भारत जो पाणी अचणु मसइलो नाहे। असांखे डेम ठाहिण ऐं ज़मीनुनि जी दुरुस्त इस्तेमाल जी ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जी सेक्रेटरी जी क़ौमी असम्बली जे स्टैंडिंग कमेटी जे इजलास की आगाही। मौसमियाती तब्दीली बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास मुनज़ा हसन जी सदारत हेठि थियो। पंजाब में ॿोॾ जी सूरत हाल ते ग़ौर। मौसमियाती तब्दीली वारी सेक्रेटरी चयो त ॿोॾ जी सूरत हाल भारत जे पाणीअ जो मसइलो नाहे। भारत जा डेम भरिजी वेंदा त पाणी ईंदो। पाणी वसीलनि वारे वज़ारत जे अख़्तियारनि खे ब्रीफिंग ॾियणु घुरिजे। असांखे डेम ठाहिणु घुरिजनि ऐं ज़मीन जो सही इस्तेमालु करणु घुरिजे। सिंध हुकूमत पंजाब खे मदद जी आछ करे छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर चैडिल मेमण चयो आहे त पंजाब में ॿोॾ तबाही मचाए छॾी आहे। पंजाब हुकूमत खे का बि मदद घुरिजे त सिंध हुकूमत तयारु आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चैडिल मेमण चयो त सिंध में बि ॿोॾ जा असर नज़र अची रहिया आहिनि।
पर हिन भेरे सिंध में नुक़सान घटि थींदो। 8 लख पका घर ठही विया आहिनि, पर उन बावजूदि सिंध हुकूमत पंहिंजे माण्हुनि सां गॾु हूंदी। तहरीक इंसाफ़ जे नाल करार ॾिनल मेंबर्स जे तकनि में थींदड़ नंढी चूंड जे बाइकआउट जो फ़ैसिलो। लाहौर जे तक हिन 129 ते चूंड में हिसो वरितो वेंदो। तहरीक इंसाफ़ जी सियासी कमेटी जे इजलास जी पधिराई जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त मियां अज़हर जी वफ़ात बैदि ख़ाली थियल सीट ते उमेदवार ॿियारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। PTI बनी जी हिदायत ते क़ौमी असेंबलीअ में पब्लिक अकाउंट्स कमेटीअ तां इस्तीफ़ा जो ऐलान कयो वियो आहे। स्टैंडिंग कमेटीज़ जो चेयरमैनशिप ऐं मेंबरशिप तां बि फौरी तौर इस्तीफ़ा जी हिदायत ॾिनी वई आहे। 9 मई जे केसिस में नाअहली थियल मेंबर्स खे PTI पंहिंजो हक़ीक़ी नुमाइंदो सम्झे थी।